नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। हिन वक्त कराची में खबर ईंदा हलो त नाज़िमाबाद में फायरिंग करे समा टीवी जे सीनियर प्रोड्यूसर सहाफ़ी अतर मतीन के क़त्ल कयो वियो है, जंहिंजो लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कयो वियो है। पुलिस मौजो वाक़ियो नाज़िमाबाद जे मेन शाहराह ते पेश आयो, जिते मोटरसाइकिल ते सवार जवाबदारनि कार नंबर AHT 180 में सवार अतर मतीन खे रोकण जी कोशिश कई त कार जो मोटरसाइकिल सां टकर थी पियो, जंहिं सबबु हू किरी पिया। इन मां हिकु जवाबदार पिस्तौल सां कार ते 3 फायर कया। पुलिस मौजो फायरिंग में कार सवार मौके ते ई मारिजी वियो, जॾहिं त जवाबदार रोड क्रॉस करे ॿिए पासे खां हिकु ॿी मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच में वाक़ियो मज़ामत जो लॻी रहियो आहे, जॾहिं त हतमी जांच खां पोइ कुझु चई सघिजे थो। पुलिस मूजिबि सहाफ़ी अतर मतीन ॿारनि खे स्कूल छॾण खां पोइ घर वापसि वञी रहियो हुयो त खेसि गोलियूं लॻियूं, जंहिं सबबु हू मारिजी वियो। वाक़िए वारे हंधि वटां 3 बोर जी पिस्तौल जा खोल मिलिया आहिनि। अतर मतीन खांगी टीवी समा सां लाॻापियल हो ऐं प्रोड्यूसर तौरु कमु करे रहियो हुयो, जॾहिं त मशहूर न्यूज़ कास्टर ऐं एंकर तारिक मतीन जो भाउ हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।